अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। जी हा दोस्तों, अॼु दोलाब ड्रामे जे बाबति तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। कंहिं दोस्त मूंखे कमेंट कयो त छा 28 अक्टूबर ते दोलाब ड्रामो हलंदो या पहिरीं अपडेट वांगुरु ही ड्रामो अञा बि अॻियां वधायो वेंदो। सो दोस्त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पहिरीं एजाज़ भाउ असांखे ॿुधायो त 10 अक्टूबर ते हलंदो। उन खां पोइ फरज़ंद मलिक खजूर साहिबु जेको ड्रामे जो डायरेक्टर आहे उन ॿुधायो त 21 अक्टूबर ते हिन ड्रामे खे ऑनर कंदासीं। पर उन्हनि जे हथ में न आयो हूंदो, उहो सिर्फ़ु हिकु शइ ठाहे ॾींदा आहिनि, सुठी शइ जेका ड्रामे सुठो ड्रामो ठाहे ॾींदा आहिनि। उहो सिंध टीवी वारनि या चैनल वारनि जो मसइलो हूंदो आहे, उन्हनि खे जीअं हू जॾहिं बि हलाए सघनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। बाक़ी तव्हांखे पहिरीं बि 2-3 वीडियोनि में मूं ॿुधायो या थंबनेल सुठो न आहे ठाहे सघंदो, पर अपडेट टाइम सां तव्हांखे ॾेई छॾींदो आहियां जेका बि नई अपडेट ईंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो सिंध टीवी वारनि जॾहिं दोलाब जी ॿी जेको प्रोमो हो, जेको कहाणी ते वीडियो अपलोड कयो, उहो पोइ अपलोड कयो, मूं तव्हांखे अपडेट पहिरीं सभु खां ॾेई छॾी। सो मां ईअं कोन थो चवां त ॿियनि चैनल वारा कूड़ था हणनि, मां हिकिड़ो तव्हांखे सच थो ॿुधायां। बसि टाइम सां तव्हांखे जेका अपडेट सची हूंदी आहे तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। बाक़ी जेका टीवी वारनि जी मर्ज़ी, हिन ड्रामे खे जॾहिं बि हलाइण हुनजी पंहिंजी शइ आहे। बाक़ी सुठो ड्रामो, बाक़ी ॿियो ड्रामो आहे चंड ग्रहण जे करे, मां तव्हांखे पहिरीं बि 2-3 वीडियो में ॿुधाए चुको आहियां त उन ड्रामे खे जेसिताईं ख़तमु न कंदा तेसिताईं दोलाब खे कोन हलाईंदा, छो त उहो ड्रामो जेका हुनजे ख़र्चा जी बजट अञा न आहे निकिरी सघी। हिन जे हिसाब सां जेसिताईं उहो ड्रामो पूरो नथो थिए तेसिताईं हीउ ड्रामो कोन ऑनर कंदा। ऐं जॾहिं दोलाब ऑनर थींदो त पहिरीं मूं अपडेट तव्हांखे 2-3 महीना पहिरीं ॾेई छॾी त वीरनि जी बस्ती ड्रामो जेको दादू जी साइड आहे, हुन में कुझु अदाकार जेके ऐड कया विया आहिनि, जंहिंमें सिजाउल ख़ान, अदा हाजन तेवणू ऐं कुझु ॿिया अदाकार आहिनि जेके कुझु कया विया आहिनि, अञा बाक़ी रहनि था। उनखे तव्हां जल्द रिकॉर्डिंग शुरू कंदा। ऐं जीअं ऐं ॿियो ड्रामो आहे मश्किरनि जे हिसाब सां उहो बि सोप आहे, उहो तमामु जल्द रिकॉर्ड थींदी। त इहो हुयो तव्हांजे लाइ अपडेट। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असांजे वीडियो खे ॾिसो था त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं सुठा कमेंट करे ऐं लाइक बि करे छॾींदा कयो। ईअं मां तव्हांजे लाइ तमामु जल्द खां जल्द अपडेट खणी पहुचाए सघां। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु मौला मदद।